से मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर साईं ही हिकिड़ो ज़माने जो को बादशाह हो जंहिंजी कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। आज़ाद प्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख़्तियार जरवार। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़ो हो बादशाह जंहिंखे औलाद कोन थींदो हो। से उहो बादशाह वीचारो औलाद जे करे औलाद जी हासिलात लाइ हिक ॿिए पुठियां 4 शादियूं कयूं, पर कंहिं मां बि हुनखे औलाद कोन थियो। से बादशाही वॾी हुअसि, वॾी बादशाह ऐं औलाद न हुजे त परेशानी ज़रूरु थींदी आहे। तो से बादशाह पंहिंजे औलाद जे लाइ कई हीला हलाया। तव्हांजो ख़बर पियसि त को कामिल दरवेश हुनजी बादशाही में अची लथो आहे। को से कामिल दरवेश आयो आहे जो ख़ुदा खां घुरे दिलि जूं हर मुरादूं पूरियूं करे थो। तो से जॾहिं बादशाह खे ख़बर पई त हीउ बि ॿिए ॾींहं ते अकेलो ई अकेलो पहिरियों गाड़ो वञी हुन दरवेश वटि हाज़िर थियो। दरवेश साईं जो ॾिठो त वक़्त जो बादशाह पहिरियों गाड़ो हुनजी ख़िदमत में अची हाज़िर थियो आहे। जो हेॾो अक़ीदो ॾिठाई त हुन दरवेश बि हिन बादशाह खे खणी दुआ कई। दरवेश साईं बादशाह खे दुआ कई। बादशाह जे दिलि खे आथत आयो, कुझु अडायसि। उहो साईं फ़क़ीर खां मोकिलाए वापसि अची पंहिंजे महिलात ॾे पहुतो। से फ़क़ीर खां दवा वठण खां पोइ कुदरत ख़ुदा जी जो साल खनि खां पोइ बादशाह खे चइनी राणियुनि मां साॻी वक़्त ते 4 सुहिणा शहज़ादा पुटड़ा ॼावा। बादशाह साईं ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन ख़ुशी में सॼे मुल्क में ॾाढियूं ख़ैर ख़ैरातूं कयई ऐं ख़ूब जश्न मल्हायई। ख़ैर ख़ैरातूं ऐं ख़ुशियूं पूरा 40 ॾींहं पे हलियूं। ख़ैर किसो कोता साईं वक़्तु गुज़रंदो रहियो। शहज़ादा बि अॼु नंढा सुभाणे वॾा नेठि अची जवान थिया। से बादशाह अची जवान थिया, शहज़ादा अची जवान थिया ऐं पंहिंजे पर में पढ़ी लिखी लाइक़ अची थिया। हर फन में से कामिल थिया, होशियार थिया। आख़िर हिकिड़े ॾींहुं बादशाह जी उमिरि जा ॾींहं बि अची पूरा थिया। साईं हर शइ फ़ानी आहे। तो साईं हिकु ॾींहुं फ़ानी दुनिया मां उहो बादशाह बि लाॾणो करे वियो। जॾहिं से बादशाह खे लाॾणो करे वियो, दफ़न करे वापसि आया, तॾहिं वेठल महफ़िलनि में अची ॻाल्हियूं थियूं जीअं पाण वटि थींदा आहिनि किसा तबसरा। त अची ॻाल्हियूं थियूं त हाणे चइनी शहज़ादनि मां आख़िरकार तख़्त ते केरु वेंदो ऐं बादशाह जी पग कंहिंखे ॿधिजे। सो साईं बादशाह जूं आख़िरी रस्मूं थियूं, ॾाह चालिया बि मटिया। नेठि चइनी भाइरनि सलाह कई त भला हाणे केरु बादशाह जी पग संभाले ऐं केरु बादशाह संभाले। छो त चइनी भाइरनि चयो त पाण जेॾा हिकु जहिड़ा आहियूं ऐं कंहिंखे बि इहा ख़बर कान्हे त पाण मां वॾो केरु आहे ऐं 4 हिकु जहिड़ा भाइर आहियूं। तंहिं करे आख़िरकार सलाह कयूं ऐं ख़बरचार वरिताऊं पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खां। तिन ॿुधायनि त फलाणे मुल्क में तव्हांजे बाबे जो हिकिड़ो घाटो दोस्त आहे जेको काज़ी पुण आहे, छो न हली उनखां सलाह वठिजे। पोइ साईं उहो इरादो करे हू 4 दोस्त, उहे 4 भाइर 4 दोस्त शहज़ादा सही संभरी उथी उन मुल्क ॾे रवाना थिया। सही मंज़िलूं कंदा, पुछाईंदा, हणंदा कुटंदा अची उन काज़ी जे घर पहुता। काज़ी जो साईं चइनी शहज़ादनि खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो ऐं खान हाल अहवाल वरिताईं। जॾहिं ते शहज़ादनि खे सरबस्तो अहवाल ॿुधायो, तॾहिं हुननि खे चयाईं त पुटु अवी दिलजाए करियो, ऐं सुभाणे अव्हांखे फ़ैसिलो ॿुधाईंदुसि। भली अॼु आराम करियो ऐं मुसाफ़िरी जो थक भञो। ते कहाणी इंतहाई दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॾिसिजो। ऐं जेकॾहिं चैनल ते नयो आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु कमेंट करणु न विसारींदा। से काज़ी शहज़ादनि खे ताक़ ते वठी वियो, पंहिंजे नौकरनि चाकरनि खे हिननि जी ख़िदमत चाकरी जी हिदायतूं करे पंहिंजे घर मोटी वियो। जॾहिं साईं सांझ जे महल थी, तॾहिं वरी शहज़ादनि उठायो। हर हिकु शहज़ादे खां पुछणु लॻो त खाधे पीते या कंहिं ॿिए शइ जी का ख़ासि ज़रूरत हुजे त बेहिजाब ॿुधायो त उहा पूरी कई वञे। तॾहिं ते हिकिड़े शहज़ादे चयो त मुंहिंजी राति जे खाधे लाइ जेकॾहिं सुगदासी चांवर हुजनि त बहितरु थींदो, मूंखे ॾाढा वणंदा आहिनि।
ॿिए शहज़ादे चयो त मुंहिंजे लाइ मेंह जो निज खीर जेकॾहिं थी सघे त बंदोबस्तु कजो, उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। वरी टे शहज़ादे खां पुछऊं, जंहिं चयसि त मूंखे राति जो शराब जो ढुक मिली वञे त चङो थींदो। साईं चौथे शहज़ादे साईं अजीब फरमाइश कई, चयईं त राति जो मुंहिंजे अॻियां का ख़ूबसूरत औरत सिर्फ़ु वेठल हुजे ऐं रुॻो परे खां वेठो उनजो दीदार कयां त ॿियो मुंहिंजे लाइ छा खपे। साईं शहज़ादनि पंहिंजी ख़्वाहिश ॿुधाई। राति जो काज़ी साहिब हर हिक जी पसंदि मुताबिक़ सुखदासी चांवर, मेंह जो निज खीर ऐं शराब अची हाज़ुर कयो। पति चौथे शहज़ादे जी ख़्वाहिश ते मुंझी पियो त अहिड़ी हसीन औरत किथां अचे। सो नेठि ख़्यालु कयईं त मुंहिंजी धीउ वेठल आहे, छो न उहा वठी वञी वटसि विहारियां। न्याणी जी लजपत अला रखंदो ऐं हू बि त अशराफ शहज़ादा आहिनि। तंहिंखां सवाइ हुनजो रुॻो साम्हूं वेहणो आहे। पोइ राति जो पंहिंजी धीउ खे वठी अची शहज़ादे जे साम्हूं विहारे वियो। अहिड़े तरह सां हर कंहिं शहज़ादे खे पंहिंजे पंहिंजे पसंदि जी चीज़ मिली वई ऐं हू वञी आरामी थिया। साईं जॾहिं ख़ैर सां सुबुह थियो तॾहिं काज़ी शहज़ादनि खां हाल वाल वठण लाइ अची पहुतो। पहिरीं शहज़ादे खां हाल वाल पुछाईं, जंहिं चयो त साईं मुंहिंजी राति ॾाढी तकलीफ़ सां गुज़री, छो जो सुखदासी चांवर त कोन हुआ, रुॻो बसरनि जी कढ़ी हुई। उहो ॿुधी काज़ी खे ॾाढी अजब लॻो। काज़ी हैरान थी वियो। ख़्यालु कयईं त मूं सुखदासी चांवर तयारु कराया हुआ, सो वरी बसरनि जी कढ़ी कीअं थी पई। ख़ैर ही उहो सोचींदो वरी ॿिए शहज़ादे वटि आयो। ॿिए शहज़ादे चयो, साईं हाल वरी कहिड़ा था पुछो। मेंह जो खीर मिलियो ई कोन, बाक़ी गॾह जे खीर जी धप सां घणई हुई। उहा ॻाल्हि ॿुधी काज़ी हिकारी हैरत में पइजी वियो। वरी जो टे शहज़ादे वटि आयो त तंहिं चयो, साईं शराब त कोन मिलियो, बाक़ी मसाणनि जी मिटी में मिलियल शराब बराबरि हो। काज़ी जो उहो जवाबु ॿुधो सो माठ में पइजी वियो ऐं वरी वियो चौथे शहज़ादे वटि। वरी साईं चौथे शहज़ादे वटि वियो त हिन खां पुछाईं त अबा राति कीअं गुज़री। तॾहिं उन त वरी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायसि जो पेर हेठां ज़मीन ई निकिरी वियसि। हुन चयसि साईं राति कहिड़े अफ़शण मूं ॾे मोकिली वियो। निंड त निंड जी माग, मुर्गो ई सॼी राति तबियत बेक़रार रही। काज़ी उहे ॻाल्हियूं ॿुधी सिधो पंहिंजे घर आयो ऐं पहिरियां चांवरनि वारे मोदी खे घुरायईं ऐं उनखे चांवरनि वारी हक़ीक़त करे ॿुधायईं। मोदी वरी जंहिं ज़मींदार खां चांवर वरिता हुआ उनखे वठी आयो। जॾहिं काज़ी उन ज़मींदार खे उहा चांवरनि वारी हक़ीक़त ॿुधाई तॾहिं हुन चयो त साईं चांवरनि में ॿियो त को बि खोट कोन हो, बाक़ी ईअं सो आहे त मूं मोहड़ वारी ज़मीन में जेका अॼु जे मुंहं में आहे बसर पोखियो हो ऐं उनजे पासे वारी ज़मीन में चांवर। सो पाणी जॾहिं ॿनी खे ईंदो हो त पहिरियां बसरनि मां ई पोइ साइरनि में ईंदो हो। बसि हक़ीक़त इहा अथव। काज़ी ज़मींदारी इहा ॻाल्हि ॿुधी हुनखे यादि ॾिनी, मोदीअ खे बि रुख़सत कयईं। काज़ी पोइ वरी साईं मेहार खे घुरायो ऐं चयईं त मियां मूं तोखे मेंह जे खीर लाइ चयो हो, पर तो त हाणे मुंहिंजो पती धोई छॾियो। तॾहिं मेहार अर्ज़ु कयो, साईं खीर त बिल्कुलु निबार थणनि मां ॾुधो हो। काज़ी चयसि मेंह जो खीर जो निबार हो त पोइ मञांसि गॾह जे खीर जी धप वरी कीअं थिए आई। तंहिं ते मेहार वरंदी ॾिनसि, साईं ॿियो त को सबबु कोन थो सुझेमि, बाक़ी एतिरो सो यादि अथमि त उहा मेंह जंहिंजो खीर राति मूं अव्हां खे ॾिनो हो, सा जॾहिं अञा विछ हुई तॾहिं वथाण में ॿधल हूंदी हुई, उतां हिकिड़ी गॾह बि ॿधल हूंदी हुई। सा कंहिं वक़्तु मानस जे थणनि में त कंहिं वक़्तु वरी गॾह जे थणनि में मुंहुं विझंदी हुई। बाक़ी तव्हां मूंखां कसम वठो जे ॿियो को खोट खीर में हुजे। पोइ काज़ी मेहार जीअं साईं तव्हां चवंदो ईअं आऊं हाज़ुर आहियां। काज़ी साईं मेहार जी उहा ॻाल्हि ॿुधी हुनखे बि इजाज़त ॾेई छॾी। काज़ी पोइ साईं वरी शराब वारे मोदी खे घुराईं, चयईं त आबदार राति तो कहिड़ो शराब मोकिलियो हो जो पीअण सां मञांसि मसाण जी मिटी जी धप पियाई। अवल त मोदी उहा ॻाल्हि ॿुधी हको बको थी वियो, पर पोइ दिलि जले चयईं, साईं ॿियो त को बि दगा दोलाब कोन हो,
बाक़ी सॼी हक़ीक़त हीअ आहे त जॾहिं शराब जी भट्टी हेठां बाहि पई ॿरी ऐं शराब पे ठहियो तॾहिं ओचितो ॾिठमि त भट्टी जूं काठियूं ख़तमु थी वियूं। उहो हाल ॾिसी ऐं काठियुनि लाइ हेॾां होॾां घणेई डोड़े सटूं ॾियणु लॻसि त जीअं भट्टी ठरी न वञे ऐं काठियूं न मिलण जे करे ओचितो ख़्यालु आयुमि त भर वारे मसाण में काठियूं पियल आहिनि, सो छो न फ़िलहालु उतां महल करे वठां। सो सट ॾेई मसाण सां काठियूं खणी आयुसि ऐं अची पंहिंजे कमु पूरो कयुमि। हक़ीक़त इहा आहे वधीक जेका अव्हां जी मर्ज़ी। पोइ से कादी उन खे बि वापसि वञण जी इजाज़त ॾेई छॾी। हाणे कादी खे पंहिंजी धीउ जी ॻाल्हि जी ऊचाई करणी हुई, छो त शहज़ादे हुन लाइ चयो हो त कंहिं हबशण वठी विहारी अथई। छो त शहज़ादे हुनखे चयो हो त कहिड़ी हबशण वठी अची मुंहिंजे साम्हूं विहारे वियो हुअईं। सो सिधो आयो घर ऐं ज़ाल खे चयईं त ख़बर ॿुध, अॼु मूंखे हीअ हक़ीक़त मिली आहे, सो हाणे तूं सची कर, न त पोइ हीअ तराह ॾिठी अथई। धकी हिकिड़ो हणंदो साऊं ऐं पूरी थी वेंदे। उहो ॿुधी ज़ाल यकदमि काज़ी जे पेरनि ते किरी पई ऐं रोई चयाईंसि त साईं मुंहिंजा सॼी उमिरि गुज़री वई, पर तव्हां कुझु बि न ॾिठो। बाक़ी अॼु एतिरी ॻाल्हि ते शक कयो अथव, उन खां त अॻु पोइ मारे छॾियो हा त सुठो हो। बाक़ी हा, हाणे ॿुधो, चवनि था त मुंहिंजी पड़नानी सां बराबरि निज हबशण हुई। सो उनजी का लुछ हिन सदौरी में अची वई हुजे त अलाह खे ख़बर। उहा ॻाल्हि ॿुधी कादी खे ॾंदे आङिरियूं अची वयूं। कादी दिलि में ख़्यालु कयो त शहज़ादा आहिनि बराबरि चारई अकुलमंद, पर उन्हनि मां जेको वधीक अकुल वारो हुजे तख़्त जे लाइक़ु उहो आहे। सो वेही उहा ॻाल्हि सोचणु लॻो। नेठि इहा ॻाल्हि अकुल में आयसि त पहिरीं टिनि शहज़ादनि मां हर हिकु शइ जो ज़ाइक़ो वठी पोइ उनजी उणाई ज़ाहिर कई, पर सचपच कमाई त उन चौथीं शहज़ादी जी आहे जो रुॻो परे खां ॾिसण सां ई अहिड़ी हक़ीक़त परुड़े वियो। सो वाक़ई हुन में का वॾी मञा आहे ऐं पग जो हक़दार बि उहो ई आहे। दिलि में उहो फ़ैसिलो करे ॿिए ॾींहुं चइनी शहज़ादनि खे अची ॿुधायईं। उहा ॻाल्हि ॿियनि टिनि भाइरनि बि क़बूलु कई। पोइ चारई शहज़ादा कादी खां मोकिलाए पंहिंजे मुल्क मोटी आया ऐं पग वारो शहज़ादो तख़्त ते वेठो। बाक़ी टिनि भाइरनि मां हिकिड़ो हिन जो वॾो वज़ीर, ॿियो खज़ाने जो कुंजीदार ऐं टियों लश्कर जो सिपह सालार थी वेठो। अहिड़ी तरह चारई भाइर पंहिंजो राजभाग संभाले वेही रहिया। से मुंहिंजा काल ॾिठोसीं त चारई भाइर गॾिया घोड़नि ते चढ़ियो शिकार करण पिया विया। तुसें उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन कहाणी जो मक़सदु बि तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। हिन खे सम्झूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।